जी बिल्कुल, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मन कुम तुम मौला फ़ाज़ा अली मौला, जैं जो मां मौला आहियां उन जो अली मौला है। अॼु उन अमीरुल मोमिनीन मौला कायनात अली अलैहिस्सलाम जी आमद जो ॾियारो आहे ऐं हिते जेको आहे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां जेको आहे रैलियुनि जो इनकाद कयो पियो वञे। हिमल जेको आहे अंजुमन सरफ़राज़ शान पारां जेको आहे हिकु रैली कढी विया आहे। उन अचो त उन्हनि खां पुछूं त उहे जेको आहिनि मौला अली मौला कायनात मौला अमीरुल मोमिनीन सां केतिरी मोहब्बत जो इज़हार कनि था। आज की ये रैली है जो अंजुमन सरफ़राज़ इस्लाम पाकिस्तान की जानिब से निकाली जा रही है, ये मौलूद काबा के जश्न के सिलसिले में निकाली जा रही है। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु वो अज़ीम हस्ती हैं जो वही दुनिया की वो कायनात की वो अज़ीम हस्ती है जो खाना काबा के अंदर पैदा हुई। हज़रत मौला अली की शान इस बात से लगाई जा सकती है कि दुनिया की कोई भी हस्ती जो है वो खाना काबा में पैदा नहीं हुई और वो खाना काबा के अंदर पैदा हुए। और आप पश्तन पाक के वो घराने से का ताल्लुक़ है कि आप जो अल्लाह ताला जो आला घराना है। ये मौला अली की जो जश्न विलादत के सिलसिले में जो खुशियाँ हर मोमिन का फ़र्ज़ है कि वो मनाए, क्योंकि दुनिया में हर आदमी अपनी खुशियाँ मनाता है। जो अज़ीम हस्ती है जिसकी भी खुशी मनाने के लिए मुसलमान पर फ़र्ज़ है कि वो मौला अली की जश्न विलादत की खुशियाँ मनाए। मौला जी आमद आदम खां बि अॻे आहे। हर नबी जॾहिं सवाइ रसूल ख़ुदा जे मौला अली खे पंहिंजो इमाम तस्लीम कयो तॾहिं नबूत मिली आहे। अॼु बज़ाहिरी इमाम मौला अली अलैहिस्सलाम जी आमद आहे जेका असां पूरी काइनात में जिनो जफ़र सभु माना मल्हाइनि था। हर माण्हू ख़ुशी मल्हाए थो। मौला अली अलैहिस्सलाम उहा अज़ीम हस्ती जंहिं काबतुल्लाह में आमद थी आहे जॾहिं इस्लाम जो ऐलान कोन थियो हो। जॾहिं फ़ातिमा बिन्त असद मौला अली साईं जी अम्मा काबे जो तवाफ़ कयो, उन तवाफ़ कोन हूंदो पर पहिरीं तवाफ़ साईं कयो आहे। उन वक़्तु काबे जी दीवार फाटी आहे। काबे जी दीवार फाटी आहे, मौला अली अंदरि वियो आहे। 3 ॾींहं उहो दीवार बंदि हुई। 3 ॾींहंनि खां पोइ मौला अली अलैहिस्सलाम वरी उन दीवार खां आयो आहे, रसूल ख़ुदा जी झोली में आयो आहे। त रज़ी इस्लाम जी माना अमर शिकायत की आहे रसूल अल्लाह मौला अली जूं अखियूं कोन थो खोले। त जॾहिं रसूल ख़ुदा झोली में आयो मौला अली अखियूं खोले चयो या रसूल अल्लाह मां उहो ख़ुशनसीब आहियां जे उथंदे 1,24,23,909 नबियुनि जे ज़ियारत कई आहे। पहिरीं उहा ज़ियारत कई आहे। काबतुल्लाह बुत आहे, इंशाअल्लाह जवान थी ये काबे बुत लाहींदुसि। वोली हैदर करार हो जंहिंजो जश्न सिर्फ़ु मुसलमान न हर इंसान मल्हाए थो। अॼु ॾींहुं आहे कायनात के महबूब जिनकी बिना पर इस कायनात को बनाया गया, वो महबूब हस्ती आका व मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिनके लिए मेरे रब ने फरमाया कि ए महबूब अगर तुझे इस दुनिया में भेजना मकसूद न होता तो मैं ये दुनिया ही न बनाता। पता ये चला कि कुल कायनात ये आसमान का शामियाना और ज़मीन का फ़र्श और ये तारे सितारे और ये बल्ब और ये चमन, ये समंदर, ये हवाएं, ये नबातात, ये जमादात, ये दरख्त, ये परिंद, ये चरिंद, हर चीज़ अल्लाह ने जो भी नेमत बनाई है कायनात को वजूद में लाया है। लाने वाला खुद अल्लाह कह रहा है ए महबूब अगर तुझे इस दुनिया में भेजना मकसूद न होता तो ये कायनात न बनाता। तो पता ये चला कि वो हस्ती अजीम हस्ती अल्लाह की महबूब हस्ती मोहम्मद मुस्तफ़ा आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबिय्यीन आए, इस दुनिया में तशरीफ़ लाए और हम आज भी हयातुन नबी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को मानते हैं और हमारा अकीदा है। वो महबूब ज़ात कह रही है, फरमा रही है कि मन कुन तुम मौला फ़हाज़ा अलीउल मौला। ये मेरे महबूब ने फरमाया कि जिसका मैं मौला उसका अली मौला। फिर अल्लाह फरमाता है कि महबूब जब तुम अपनी जानों पर जुल्म कर लो, ये कुरान है, ये कुरान है। अल्लाह फरमाता है कि जब तुम अपनी जानों पर जुल्म कर लो, यानी तमा एतरा डोहारी थी वञो, पापी थी वञो, ज़ानी थी वञो, पंहिंजे वजूद खे सफ़ा ज़ुल्मनि में ढापे छॾियो, सफ़ा बेकार थी वञो, नाकारा थी वञो। पोइ अल्लाह फरमाए तो मुंहिंजे दरबार में, अल्लाह इहो न फरमाए तो अचो मुंहिंजे दरबार में तौबा कयो ऐं बख़्शे छॾंदुसि। न अल्लाह साईं फरमायो त जॾहिं तव्हां पंहिंजी जाननि जे मथां ज़ुल्म करे वठो, जॾहिं तव्हां पंहिंजी जाननि जे मथां ज़ुल्म करे वठो, पोइ वञो मुंहिंजे महबूब जे दरबार में। जेकॾहिं मुंहिंजो महबूब हथड़ा खणी तव्हांजे लाइ दुआ घुरंदो तो अल्लाह ऐं रही
रहीम आहियां, रहमान आहियां, बख़्शण वारो आहियां, अव्हां खे बख़्शे छॾंदुसि। कंहिं वटि वञो, मुंहिंजे महबूब वटि वञो, पोइ जॾहिं ॾोहारी गुनाहगार बदकार बहानो पंहिंजे महबूब जे दरबार में वञे थो ऐं अर्ज़ करे थो, मुंहिंजा महबूब जेको अल्लाह जो तूं महबूब आहीं, असांजो बि तूं महबूब आहीं। अल्लाह फरमायो आहे, तूं असांजे लाइ हथड़ा खणी प्यारा महबूब दुआ घुर त अल्लाह फरमायो आहे अव्हां खे बख़्शे छॾंदुसि। पोइ मुंहिंजो महबूब, अल्लाह जो महबूब नबी साईं छा था फरमाइनि? नबी साईं फरमाइनि था त मन कुंत मौला फहाज़ा अली मौला, त मूंखे मौला मञियो था त मुंहिंजे अली खे बि मौला मञियो। यानी ख़बर इहा पई, जेको अल्लाह खे मञींदो, अल्लाह के हबीब खे मञींदो, अल्लाह जे महबूब खे मञींदो ऐं पंजतन पाक सां प्यार कंदो, उहो ई बख़्शियो वेंदो। तो दोस्तों, यह विलादत नंढी विलादत ना है, यह विलादत सबने खां वडी विलादत है। नबी साईं खां पोइ इबादत अली साईं जी वडे में वडी इबादत है। असांजे अखियुनि जा तारा सभई सहाबा आहिनि, असांजा सभु असर जा साईं आहिनि। मुंहिंजा दोस्तो, असां पंहिंजे नंढड़नि जी सालगिरह मल्हायूं था, असां पंहिंजे बच्चनि जो ॾींहुं मल्हायूं था, असां पंहिंजे बच्चनि जो सालगिरह में केक कटियूं था, तारीफ़ूं कयूं था, माइटनि खे सॾूं था, पैसा वंडायूं था, मिठाइयूं विरहायूं था, ताम ठाहियूं था, पर इहा ख़बर कोन्हे इहो जेको ॿार आहे मुंहिंजो हुबदार आहे, जन्नती आहे, अलाए जहन्नमी आहे, वॾो थी छा कंदो छा न कंदो इहा ख़बर कोन्हे। बसि इहा ख़बर आहे त मुंहिंजो पुटु आहे, 5 सालनि खां पोइ थियो आहे त मां ख़ुशी पियो मल्हायां। अरे उहो अली जंहिंजे नारे में, जंहिंजे नाले में उहा ताक़त आहे, कसम आहे परवरदिगार जी, जेको मुश्किल में आहे ऐं मुश्किल कुशा के दिल जी अखियुनि सां सॾ करे ॾिसे त मुश्किल कुशा मौला मदद कनि था या नथा कनि। जेकॾहिं असां हुन ॿार जी ख़ुशी मल्हायूं था त यार ताजुब आहे, मौला काइनात जो असां हिकिड़ो ॾींहुं त घर में ॿारूं, घटि में घटि हिकिड़ो ॾींहुं त दिलि घर में ॿारियूं। अल्लाह साईं मन असांजी इहा अदा ॾिसी असांखे बख़्शे छॾे। पहिरीं त सभिनी मुस्लमान भाइरनि खे जेको आहे 13 रजब आमद मौला काइनात अमीरुल मोमिनीन अबी इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जे आमद जो लख लख मुबारक हुजनि। ॿियो इहो आहे त असांजे सरवर काइनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जे भाउ मौला मुश्किल कुशा अली अलैहिस्सलाम जे आमद जो ॾींहुं, ईअं सम्झो असां लाइ ईद जो ॾियारो आहे, ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। हीअ काइनात जेको आहे या 5 ॿारनि चोरनि जे सदके ठही आहे ऐं हिननि जूं ख़ुशियुनि में हमेशह ख़ुशियूं कजनि, हिननि जे गमनि में हमेशह गम कजनि। पर हीअ जेके 13 रजब जी रात आहे इहा ईअं सम्झो असांजे लाइ ईद जी रात आहे। हज़रत अली मुश्किल कुशा उहा हस्ती आहिनि जिन जी विलादत काबे में थी आहे ऐं जॾहिं मौला अली मुश्किल कुशा जी विलादत काबे में थी आहे तो हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम उन महिल आया ऐं मौला अली मुश्किल कुशा खे खीर पीअण खां अॻु पंहिंजी लुआबे दहन जेको आहे चटराई आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी गोद में खयो आहे, मौला अली सां प्यारु कयो आहे ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अबू तालिब खां जेको आहे सो हज़रत अली साईं जेको आहे सो घुरियो ऐं सॼी जेका तरबियत थी आहे उहा हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी सोबत में तरबियत थी आहे ऐं हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हुज़ूर हज़रत अली मुश्किल कुशा काफ़ी जेको आहे सो 45 सालनि ताईं जेको आहे सो रहिया आहिनि। 8 सालनि जी उमिरि खां 45 सालनि जी उमिरि में रहिया आहिनि ऐं मौला अली मुश्किल कुशा फातिह ख़ैबर बि आहिनि, फातिह बदर बि आहिनि ऐं फातिह खंदक बि आहिनि, फातिह हुनैन बि आहिनि। मौला अली मुश्किल कुशा हर जंग में हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां बाक़ाइदे गॾु आहिनि। हज़रत अबू तालिब हज़रत अली शेर ख़ुदा खे फरमायो त ए अली शेर ख़ुदा मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पार अथव ऐं इन्हनि जो तव्हां साथ ॾिजो, काफ़रनि खे तंग कंदा पर अली तूं ज़ुल्फ़कार तलवार खणी ऐं इन्हनि जी हिफ़ाज़त कजांइ। ऐं मौला अली मुश्किल कुशा हर जंग में जेको आहे हज़रत अली साईं जी हिफ़ाज़त, हज़रत अली साईं मौला हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त कई ऐं ख़ुदि हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला जे हुकुम सां हज़रत बीबी फ़ातिमत ज़हरा सां पंहिंजी न्याणी सां हज़रत मौला अली मुश्किल कुशा जी जेका शादी कराई आहे
ऐं मौला अली मुश्किल कुशा जन हर दौर में अल्लाह ताला मौला अली मुश्किल कुशा के तलवार भी ॾिनी, शुजात भी ॾिनी, त उन सां गॾु मौला अली मुश्किल कुशा के अल्लाह ताला इल्म भी लुदनी अता फरमायो। ऐं उन इल्म लुदनी जे करे हज़रत मौला अली मुश्किल कुशा अहिड़ा त बाब खोलिया आहिनि। हज़रत मौला अली मुश्किल कुशा फरमाइनि था त हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे 2 किताब अता कया, जाफ़र ऐं जमा। उहे किताब जेके आहिनि उन्हनि में हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम क़यामत ताईं जा जेके वाक़ियात आहिनि उन किताबनि में जेको आहे सो मूंखे लिखाया। ऐं नबी साईं फरमायो त अली ही तुंहिंजा किताब जेके आहिनि तुंहिंजी औलाद में हलंदा। ऐं उहे इमाम जाफ़र सादिक वटि पहुता ऐं इमाम जाफ़र सादिक इल्म जाफ़र जो वॾो माहिर हो। तो मौला अली मुश्किल कुशा जो शान आहे, जो शुजात में भी हुननि जो को वस न आहे। हज़रत मौला अली मुश्किल कुशा जो पंहिंजे वालिद जेको आहे हज़रत अबू तालिब पंहिंजे वालिद जेको आहे नालो रखियो जेको आहे सो संदन वालदा असद नालो रखियो, ऐं जेको आहे सो ज़ैद नालो संदन वालिद रखियो, ऐं हज़रत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली नालो रखियो। ऐं हज़रत अली जो नालो रिवायत में जो तो वालदा हैदर भी रखियो, छो त जॾहिं बचपन में हज़रत अली पींघे में हुआ त पींघे में हिकिड़ो नांग आयो, उन नांग खे हज़रत अली मुश्किल कुशा हथ विझी ऐं उनखे जेको आहे सो चीरे छॾियो। ऐं जॾहिं वालदा आई हुन ॾिठो त हज़रत अली फरमायो त हुज़ूर जी वालदा हज़रत अली जी फरमायो त तूं त ए अली हैदर आहीं जो हिकु नांग खे तो चीरे छॾियो आहे। तो मौला अली जो शान मल्हाइणु हिकु इबादत आहे। नबी साईं फरमायो जंहिंजो मां मौला तंहिंजो अली मौला आहे। ऐं अली जेको आहे ए अली तूं ईअं ई मूंसां गॾु जीअं हारून मूसा सां गॾु हो। असांजे मोमिननि लाइ सम्झ ईद खां वधीक ॾींहुं आहे। हीअ असां सभु मोमिननि ते फ़र्ज़ु आहे। इहो अमीर मोमिनीन अलैहिस्सलाम जी आमद आहे, उन ख़ुशी जो ॾींहुं आहे। जेके मोमिन आहिनि एले तशियूं था वाक़फ़त ऐं एले बेद सां मुहबत था कनि उहो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। ऐं उन खां बाद में केक कटाया वेंदा आहिनि, उन खां बाद में जशन मल्हायो वेंदो आहे। आले मोहम्मद जे बारे में माण्हुनि खे मार्फत ॾेई वेंदी आहे। उन जे बारे में असां जॾहिं कोठि ॼावा आहियूं त असां इन ई ख़ुशीअ में वॾा थिया आहियूं त अली अलैहिस्सलातु वस्सलाम जेको आहे रसूल ख़ुदा जो बिला फ़सल ख़लीफ़ो आहे। ऐं उन खां सवाइ जेको काइनात जो मौला रसूल ख़ुदा जो फ़रमान आहे त मां जॾहिं जन्नत जो सैर पे कयो त हिकु दरवाज़े ते लिखियलु हो अलीयुन वलीउल्लाह वसी रसूलुल्लाह ख़लीफ़तो बिला फ़सल। असां उन इंसाननि मां इंशाअल्लाह ताला आहियूं जो उन ई दरवाज़े मां जन्नत में अंदरि दाख़िल थींदासीं। इहा ई ख़ुशी असांजे दिलि में मरंदे ताईं रहंदी ऐं आहे ऐं हूंदी। अॼोको ही ॾियारो ऐं भलारी राति उन काइनात जी मालिक के ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महबूब ऐं उनजे घराणे जो सरबराह मौला अली शेर ख़ुदा फरमाइनि था कि हलां त असां बि चऊं था अॼु मौला अली जे प्रोग्राम में शरीक थी करे दुनिया खे इहो ॿुधाईंदासीं हुबे अली न आहे का इबादत कारगर न आहे। हुबे अली आहे त सभु कुझु आहे, हुबे अली न आहे त कुझु बि न आहे। अंजुमन सरफ़रोशान इस्लाम पाकिस्तान जे तरफ़ां अॼु ही पुरवकार तक़रीब आहे। असांखे ख़ुशी आहे कि काइनात में अल्लाह तबारक ताला जेका मख़लूक पैदा कई आहे सभई मौला अली जो शान था बयानु कनि। त असांखे उमेदु आहे त हिन शान बयानु करण सां असांजी आख़िरत संवारजी वेंदी।